मेमन तरफ़ां प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो और शहीद अब्दुल अज़ीज़ मेमन के कातिलनि खे बुरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त अब्दुल सत्तार मेमन की अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो थियो। आफ्ताब मेमन, शेख मेमन ऐं मेमन बिरादरी तरफ़ां सलीम मेमन सभिनी शिरकत कई ऐं नारेबाज़ी कई। सख़्त लफ़्ज़नि में मदद कई वई त शहीद अब्दुल अज़ीज़ मेमन जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट जो नोटिस वठे थी कि सदा पाकिस्तान खां नोटिस तलब कयो वञे। टाइम न्यूज़ रिपोर्ट अब्दुल हफ़ीज़ चालियो कंदो बागु।